नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूयॉर्क में ख़बर ॾींदा हलूं त सॼी दुनिया में कोरोना वायरस सबबि मुतासिर माण्हुनि में हिकु दफ़ो ॿीहर तेज़ी अची वई है। सॼी दुनिया में कोरोना सबबि मुतासिर माण्हुनि जो अंग 1,14,00,000 खां मथे थी वियो। आलमी वबा कोरोना वायरस सबबि हींअर ताईं 5,33,000 खां वधीक माण्हू फ़ौत थी चुका आहिनि, जॾहिं त 64,52,000 खां वधीक माण्हू सिहतयाब थी चुका आहिनि। अमरीका में कोरोना सबबि वधीक 214 ॼणा फ़ौत थी आहिनि, जंहिंखां पोइ अमरीका में फ़ौतियुनि जो अंग 1,32,000 खां मथे थी वियो, जॾहिं त मुतासिर माण्हुनि जो अंग 29,35,000 खां वधी वियो आहे। इज़राइल में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 155 ॼणा कोरोना सबबि मौत जे मुंहं में हलिया विया आहिनि, जंहिंखां पोइ इज़राइल में फ़ौतियुनि जो अंग 64,300 खां मथे थी वियो, जॾहिं त मुतासिर माण्हुनि जो अंग 5,78,000 खां वधीक थी वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।